अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इब्राहिम जे दीन खां केरु मुंहुं मोड़ींदो सवाइ उन्हनि जे जंहिं पाण खे बेवकूफ़ बणायो। तहक़ीक़ असां ई खेसि पंहिंजे लाइ दुनिया में चूंडियो ऐं बेशक आख़िरत में बि हू ज़रूर सालिहनि मां हूंदो। यादि करियो त जॾहिं संदसि रब खेसि चयो त फर्माबरदार थी वञ त हिकदमि चयाईं त काइनात जे पालणहार जी फर्माबरदारी ताबेदारी क़बूल कयां। इब्राहिम उन्हनि तरीक़नि सां हलण जी वसियत पंहिंजे पुटनि खे बि कई, पंहिंजे पोटे याकूब खे बि कई ऐं पिणु वसियत कयाईं त ए मुंहिंजा बचड़ो, बेशक हिन दीन खे अल्लाह अव्हां लाइ चूंडियो आहे, सो अव्हीं मुसलमान हुजण खां सवाइ हरगिज़ न मरिजो, यानी मरण घड़ीअ ताईं फर्माबरदार रहजो ऐं तव्हांजो मौत नाफ़रमानी जी हालत में न थिए ऐं इस्लाम जी सरबुलंदी लाइ जान जी कुर्बानी खां बिल्कुलु न ढिढिजो। छा ए बनी इसराईलो तव्हां मौजूद हुयो जॾहिं याकूब जी मौत जो वक़्तु वेझो आयो ऐं जॾहिं हुन पंहिंजी औलाद खां पुछियो त मूं खां पोइ अव्हीं कंहिंजी इबादत कंदो? हुननि जवाब ॾिनो त तुंहिंजे रब जी ऐं तुंहिंजे अबे इब्राहिम ऐं इस्माईल ऐं इसहाक जे अकेले रब जी ई इबादत कंदासूं ऐं असां सभु उन जा फर्माबरदार आहियूं। बहरहाल इहा हिकु उम्मत हुई जेका गुज़री चुकी आहे। उन्हनि जेको कमायो सो उन्हनि लाइ हो ऐं जेके अव्हीं पोखींदो सो अव्हां लुणंदो ऐं अव्हां खां उन्हनि बाबति का पुछा गाछा न कई वेंदी त उन्हनि सालिहनि ऐं नेक बुज़ुर्गनि जा अमल कीअं हुआ। ऐं यहूदी ऐं ईसाई आम मुसलमाननि खे चवनि था त यहूदी या नसारा थियो त हिदायत वारा थींदो, पर तूं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त बल्कि सभिनी खे छॾे इब्राहिम जो सिधो तरीक़ो इख्तियार कयो जेको हिकु तरफ़ो अल्लाह जो बानू हो, जंहिंजो दीन फ़क़ति इस्लाम हो ऐं उहो यकीनन कॾहिं बि मुशरिकनि मां न हो। ए मुसलमानो, उन्हनि यहूदियुनि ऐं नसारनि खे चओ त असां अल्लाह ते ईमान आंदो ऐं जेको क़ुरान असां ॾांहुं नाज़िल कयो वियो आहे ऐं जेके सहीफ़ा इब्राहिम ऐं इस्माईल ऐं इसहाक ऐं याकूब जी औलाद ते लाथा विया आहिनि ऐं पिणु जेके मूसा ऐं ईसा खे ॾिनो वियो ऐं जेके ॿियनि सभिनी पैगंबरनि खे संदसि पालणहार तरफ़ां ॾिनो वियो, सो सभु असीं मञूं था। असां उन्हनि नबियुनि सगोरनि मां कंहिं हिक में बि फ़र्क़ु नथा कयूं ऐं असां त संदसि ई यानी अल्लाह जा फर्माबरदार आहियूं। पोइ जेकॾहिं उहे उन ते अहिड़ी तरह ईमान आणीनि जीअं तव्हां ईमान आंदो आहे त पोइ बेशक उहे हिदायत वारा थी विया ऐं जेकॾहिं अञा बि मुंहुं मोड़ीनि त पोइ हू रुगो ज़िद में पइजी विया आहिनि। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजो रब उन्हनि जे मुक़ाबले में संदसि शर खां तो लाइ काफ़ी थींदो, बेशक उहो ई सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं चओ त असां त अल्लाह जे दीन जो रंग इख्तियार कयो आहे ऐं अल्लाह खां वधीक केरु सुठो रंगींदड़ थी सघे थो ऐं असां त संदसि ई इबादत गुज़ार बाना आहियूं। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त छा अव्हां अल्लाह जे बारे में असां सां झगड़ो करियो था, हालांकि उहो असांजो बि रब आहे ऐं अव्हांजो बि रब आहे। असांजा अमल असां लाइ ऐं तव्हांजा अमल तव्हां लाइ, असां त पाण खे हुन लाइ ख़ालिस करे चुका आहियूं। ए यहूदियो ऐं नसरानी, छा तव्हां उहो ॼाणो था या दावा करियो था त इब्राहिम, इस्माईल ऐं इसहाक ऐं याकूब ऐं संदसि औलाद यहूदी या नसारानी हुआ? ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि खां पुछ, छा अव्हां वधीक ॼाणो था या अल्लाह? ऐं उन खां वधीक केरु ज़ालिम थी सघे थो जंहिंजे ज़िमे अल्लाह जी तरफ़ खां हिकु शाहिदी हुजे ऐं हू उन खे ॼाणे वाणे लिकाए ऐं अल्लाह उन खां कॾहिं बि बेख़बर ऐं गाफ़िल न आहे जेकी कुझु तव्हां करे रहिया आहियो। इहा हिकु जमायत हुई जेका गुज़री चुकी आहे, जेकी उन्हनि पोखियो सो उन्हनि खे मिलंदो ऐं जेके अव्हां कमायो सो अव्हां लाइ आहे ऐं जेके कुझु हू कंदा हुया उन्हनि जे अमलनि बाबति अव्हां खां पुछा गाछा न कई वेंदी।